जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधीअ में मां तव्हां सां गॾु शेयर कंदी आहियां सिंधी कथाऊं, पूॼाऊं, सिंधी भॼन। अॼु मां तव्हांखे बसंत पंचमी जी महिमा ऐं उन जी पूॼा जी विधि ॿुधाईंदसि। मांग मास जे चंड खां पोइ जेकी पंचमी पवंदी आहे उनखे बसंत पंचमी चइबो आहे। इन खे ऋषि पंचमी बि चइबो आहे। जीअं त तव्हां सभिनि खे पतो ई आहे त 6 ऋतु हूंदियूं आहिनि जिन जो राजा बसंत हूंदो आहे ऐं बसंत ऋतु जे स्वागत जी ख़ुशीअ में बसंत पंचमी मल्हाइबी आहे। हर तरफ़ गुल फुल हूंदा आहिनि, अंबनि जे पेड़ ते अंबड़ियूं ईंदियूं आहिनि, हर तरफ़ बहार ई बहार हूंदी आहे। पशु पक्षी मनुष्य सभु आनंद में भरिजी वेंदा आहिनि। स्वास्थ्य जी दृष्टि सां बि बसंत ऋतु तमामु उत्तम आहे। पुराणनि जे अनुसार इन ॾींहुं मां सरस्वती जो जनम थियो हो। इन ॾींहुं मां सरस्वती जी विशेष पूॼन थींदो आहे। हाणे मां तव्हांखे इन सां जुड़ियल कथा थी ॿुधायां। जॾहिं ब्रह्मा सृष्टि जी रचना कई हुई तॾहिं कुझु उन्हनि खे कमी लॻी। भॻवान नारायण खे यादि कयनि उन्हनि ऐं धरतीअ ते जल जो छंडो हयनि। तॾहिं सरस्वती मां जो जनम थियो। सरस्वती मां सभिनि खे वाणी ॾिनी ऐं वाणीअ सां धरतीअ ते पक्षी चहकण लॻा, नदियूं कलकल करण लॻियूं। मतिलबु त हर कंहिंखे वाणी मिली वई। हर प्राणी में नई चेतना अची वई। हर तरफ़ बहार ई बहार थी वई। त इन कारण बसंत पंचमी जो ॾींहुं मल्हाइजंदो आहे। जीअं वापारी ॾियारीअ ॾींहुं पंहिंजे लेखनि जी पूॼा कंदा आहिनि, उअं ई कलाकार लेखक सभु इन ॾींहुं मां सरस्वती जी पूॼा कंदा आहिनि। महामूर्ख चवण वारो कालिदास बि मां सरस्वती जी कृपा सां महाकवि कालिदास थी प्रसिद्ध थियो आहे। इन सां जुड़ियल हिकु ॿी कथा बि आहे। इन ॾींहुं भॻवान श्री राम शबरीअ जे आश्रम में आया हुआ त उन ॾींहुं हुते जा माण्हू अञा ताईं शबरीअ जे आश्रम में रखियल शिला जी पूॼा कंदा आहिनि। हाणे मां तव्हांखे हिन जी पूॼा कीअं कजे उहो ॿुधाईंदसि। सुबुह जो सनानु करे पीला वस्त्र धारण करिजनि। मां सरस्वती जे अॻियां दीपक जॻाइजे, उन्हनि खे पीली माला पाराइजे ऐं मां जी मूर्ति जे अॻियां पीलो भोग लॻाइजे, यानी कि मिठा चांवर या पोइ पीली खीर। इन मां कुझु बि तव्हां भोग लॻाए था सघो। इन ॾींहुं कलाकार पंहिंजे वादन जी पूॼा कंदा आहिनि ऐं अध्यात्म ते हलण वारा पंहिंजे ग्रंथनि जी पूॼा कंदा आहिनि। हिन ॾींहं ते दीपदान जो बि वधीक महत्व आहे ऐं हिन ॾींहुं अन्न जो दान कजे। ग़रीब ॿारनि खे किताब, पेन, पेंसिल दान कजे। त हीअ हुई असांजी बसंत पंचमी जी महता। तव्हांखे कीअं लॻी कमेंट बॉक्स में ज़रूरु ॿुधाईंदा। हिन महता ऐं कथा खे सिंधी भाउरनि ऐं भेनरुनि में शेयर कंदा। वरी मिलंदासीं नए वीडियो सां गॾु। तेसिताईं जय झूलेलाल ऐं जय श्री कृष्ण।